अली जी ज़ियारत फातिह खैबर होना है उहा जंग न हुई जेका जंग में अली न हो भजन वारा तो पहाड़ ते भी चढ़ी पिया वञनि अली खां कंहिं पुछा कई मौला तहां सां जो जंग जे मैदान में मिलणो हुजे किथे मिलो मौला फरमाइनि था मौला जन फरमाइनि था जिथे छॾींदव उते अली खे पाईंदव मौला इहो कीअं इमाम जन फरमाइनि था अली कॾहिं दुश्मन जे पोयां बि न आहे भॻो अली कॾहिं दुश्मन खां भॻो पोइते बि न आहे अल्लाह अली खे ॿ फज़ीलतूं वॾियूं ॾिनियूं हिकिड़ी फज़ीलत पढ़ा थो तवजो कजो कंहिं पुछा कई मौला साहबी पूछा गई मौला को मौला तहां अफजल आयो तमाम अंबिया जी फेरिस्त गणाई मौला के आखिरी पंहिंजे हदफ मुताबिक ते मौला तहां अफजल आयो जा मूसा नबी अफजल जेके थका ना तहां अफजल हो जा मूसा नबी अफजल मौला जन फरमाइन था बुधाए मूसा नबी छा में अफजल चई मौला हु कलीमुल्लाह हो हाने दिसण लगो अहमद जी जा मोमिन मुंहिंजे जुमले जी कदर करन था अली जी इज्जत जो कसम जेमल चई न तो मौला हु मूसा कलीमुल्लाह हो अल्लाह सा कलाम करणारो मौला जन फरमाइन था पो हाने बुध अली जी फजीलत अली जी ज़बानी मौला जन फरमाइन था जेको अल्लाह सा कलाम करे उनके मूसा कलीमुल्लाह चइबो आहे ओ जंहिंजे लहजे में अल्लाह कलाम करे उनके अली चइबो अल्लाह अली के फजीलत दुनिया हिकु अर्श ते अल्लाह ॻाल्हायो फर्श ते बीबी ज़ैनब अर्श ते खालिक ॻाल्हायो आहे फर्श ते आलिया ॻाल्हायो या ज़हरा खुदा के बेगम में घरो वारी अजर कमाल ज़हरा और रहने वारो एक बुजुर्ग खां के पुछा कई साईं हुसैन मौला जे ज़री ते वञो मां दसियम न त मजलिस हुसैन करबला थे मां मजलिस पढ़ी लाहा मुको सवाल कयो त ये मजलिस कीअं हिन मजलिस में बीबी ज़ैनब भी ईंदी आहे साईं सकीना भी ईंदी आहे उहा भी ईंदी आहे जंहिंजे पासे ते हथ आहे जेका चवंदी रही किथे किथे रहां या ज़हरा ज़िंदगी या नसीब पूछा कई ज़िक्र हुसैन करबला है साईं का पूछा कयो किबला मजलिस हुसैन करबला खबर क्यों पे तो हुसैन की ज़ियारत कई है असा के हुसैन की ज़ियारत की खबर क्यों पे तो कबूल हुई साईं जन चवन था जिम्मेवारी सा तो बड़ा जरी जे करीब वने अखिन मो गोड़ा अचनी समझी वन तू पान न साईं ज़हरा घुरायो या ज़हरा कर मन हंज चे यार करबला है ना के पासे में मौला सजाद बैठो हूंदो नूरानी अमारियूं लथला हिन मजलिस हुसैन मैं समझा तो ये मजलिस हुसैन करबला बन जी भई दिल चाहे थी तो मां का मोकलायो मां पांजे हदफ जे त करीब अचण वारो हां बीबी ज़ैनब सलामुल्लाह अलैहा इमाम हुसैन मोकल वती मोकलायो मुझी साइण जमल आई है ना नबी जे रोजे ते हुसैन मौला भी आयो नबी जे रोजे ते नाना अलविदा नाना जंगल में टुकड़ों की बस्ती बसाएगा नाना हुसैन अब न मदीने आएगा या हुसैन अजर कुमल अल्लाह रोण वारो बीबी जी कब्र ताम विदा कई नबी जी कब्र ता विदा करे आयो बीबी फातिमा ज़हरा जी कब्र थे अम्मा ओ दरबार मुखाली पहुंचण वारी अम्मा हुसैन जी अलविदा कब्र साइण में आवाज आई हुसैन बचड़ा जिते तू हुंदे उजड़ी मां उते हुंदई ओ केमल अकबर जो जनाजो खड़ दे ओ केमल कासिम जा टुकड़ा मेड़ी दे अजर कुमल अल्लाह के बेगम में न रवा रही बिल्कुल हदफ जे करीब पुजीस अज़ादारान मजलूम करबला
मुहर्रम ते हुसैन इब्न अली करबला में आयो टिब्बे ते वेही इमाम हुसैन अलैहिस्सलाम टिब्बे करबला ते वेठा ऐं थोड़ी देर बाद उठा रावी जे तो हलाल इब्न नाफे जे तो मां ॾिठो हुसैन इमाम जो अमामो गले में किरी पियो रोई करे जे तो वाह गुरबता वाह मुसीबता रोइण वारो हलाल इब्न नाफे जे तो मां पुछो मां मौला केड़ी मुसीबत के तो रोए मौला जन फरमाइंदा हलाल करीब हिते मुंहिंजो अकबर लहंदो हिते मुंहिंजो घोट लहंदो हिते मुंहिंजो असगर लहंदो हिते मुझे कासिम जा टुकड़ा अज़ादारो मौला थोड़ो अॻिते वधियो हलाल चए थो मां क़रीब वञण जी कोशिश कई मौला जन फरमाइनि था हलाल अॻिते न अचिजां अॻिते मुंहिंजो मक़्तल आहे मौला छो न इमाम फरमाइनि था अॻिते मुंहिंजो मक़्तल आहे हलाल मुंहिंजे मक़्तल जे अम्मा लहरा भुली वई आहे अजरुकुम अल्लाह अजरुकुम अल्लाह अॼु जंहिं सोणे शहज़ादे जी मेहंदी जी तैयारी में बैठा हो हर को चए तो शहजादे जी मेहंदी मां खणा हर को चए तो मां खणा करबला जे मैदान में जॾहिं मोकल वठण अचे थो न शहजादो मौला चए थो बचड़ा मोकल ॾियां त कीअं ॾियां भाउ हसन जे हम शक्ल आ मूंखे सिक लॻंदी आहे तुंहिंजी तस्वीर ॾिसंदो बचड़ा तुंहिंजी तस्वीर ॾिसंदो आहियां तो जहिड़ी तस्वीर वरी अचणी जो कोन्हे या ज़हरा इमाम हुसैन मोकल ॾिनी मौला जन फरमाइनि था बीबी उम्मे फरवा खे भाॼई अम्मा मेहंदी भी खणी आहे लिबास भी खणी आहे मां पंहिंजे सोणे बचड़े खे घोट बणायां त कीअं घोट थींदा आहिनि रोइण वारो साण इहे रुनी आहे जीअं सावण जो मींहुं वसंदो आहे बीबी रोई करे चए थी हुसैन मौला मेहंदी खणी आई आहियां लेकिन पिसाइण लाइ पाणी कोन्हे रोइण वारो साण चए थी मेहंदी जे लाइ पाणी कोन्हे साण ज़ैनब चए थी भाॼई परेशान न थी आहे ओ भाॼई तश्त मुंहिंजे अॻियां रखे आज गोड़नि सां मेहंदी पिसायां या ज़हरा जेके यतीम जो पुरसो ॼण आया आहिनि रोइण वारो अज़ादारो छा हुयो रोइण वारो मौला फरमाइनि था भाॼई अम्मा ओ भाॼई अम्मा शहज़ादे जो लिबास खणी आ रोइण वारो बीबी जी आवाज़ जे लिबास आहे सिबियल न आहे रोइण वारो इमाम इएं पारायो आहे जीअं मैयत खे कफन पाराइबो आहे ओ तातुल्लाह नक बधी फरमायो इन्ना लिल्लाह व इन्ना इलैहि राजिऊन ओ कंहिंजी आवाज़ पई अचे वाह मोहम्मद या ज़हरा अजरुकुम अल्लाह अज़ादारान मज़लूम करबला रोइण वारो शहज़ादो हलियो रोइण वारो शहज़ादो घोड़े ते सवार थियो हेॾो घोड़ो हलियो हेॾो इमाम हुसैन हलियो हेॾो घोड़ो हलियो हेॾो इमाम हुसैन हलियो रोइण वारो थोड़ी देर बाद शहज़ादे जो घोड़ो रुकियो आहे पुछण लॻो आहे घोड़ा थकिजी पियो आहे रोई करे जो थको न आहियां ओ मूं ॾे ॾिसां काई कारे बुरके वारी बीबी आहे जेका चई कासिम औलादूं प्यारियूं हूंदियूं पोइ त ॾिस मुंहिंजो शबीर किरी पियो आहे रोइण वारे जॾहिं किरण जो नालो आयो रोइण वारो छा ॾिसे मौला ज़मीन ते किरे बि थो उथे बि थो या ज़हरा अजरुकुम अल्लाह कंहिंमें ग़म न रो रही अज़ादारा ने मज़लूम करबला रोइण वारो ग़रीब जंहिंजी लाश ते घोड़ा भॼी विया रोइण वारो घोड़नि जो नालो आयो अज़ादारा ने मज़लूम करबला हुसैन ओॾे हलियो जिते कासिम न ज़ीन ते न ज़मीन ते आ रोई करे फरमाइनि था बचड़ा किथे लथो आहे बचड़ा किथे लथो आहे ओ रोइण वारो मौला गंढड़ी खणी हुतां हुतां गोश्त जा टुकड़ा पिया मेड़ने आवाज आई केरा दुखे वक्त में मदद करण वाला रोई करे जे तो भा सुना